अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। कराची खां पेश आहे KTV जी कल्चरल रिपोर्टर शाहिन सिंधी जी रिपोर्ट। बहार फाउंडेशन पारां मोंजी अमड़ पब्लिक लाइब्रेरीअ में मादरी ॿोलियुनि जे आलमी ॾींहं ते सिंधी ॿोलीअ जे वाहिपे ऐं तदरीस जा उपाव जे सिरे हेठि सेमिनार थियो। ॿोलीअ माहिरनि, आलमनि, अदीबनि ऐं सिविल सोसाइटीअ जे नुमाइंदनि तरफ़ां बंगाली ॿोली तहरीक जे शहीदनि खे शानदार लफ़्ज़नि में भेटा पेश करण सां गॾोगॾु सिंधी ॿोलीअ जे वाहिपे ऐं तरक़ीअ बाबति रुकावटनि ऐं सरकार जी बेज़ियानीअ बाबति वीचार वंडिया। उन बावजूदि सिंधी ॿोली कंप्यूटर टेक्नोलॉजीअ में तरक़ीअ जूं मंज़िलूं माणी रही आहे। सुञाण धरियनि सिंधी, पंजाबी, बलोची, पश्तो ऐं समूरियुनि ॿोलियुनि खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾियण जी घुर समूरियुनि सूबाई असेंबलियुनि खां ॿोलीअ बिल पास कराइण जो मुतालबो कयो ऐं क़ौमी असेंबली बि जल्द पंहिंजो फर्ज़ पूरो करे सभिनी ॿोलियुनि खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो वञे। सेमिनार में सिंधी ॿोलीअ जे नामियारे आलमनि, अदीबनि, उस्तादनि शिरकत कई। मादरी ॿोलीअ बाबति सेमिनार तक़रीब जी सदारत मशहूर शाइर, कहाणीकार, लेखक डॉक्टर आबिद मज़हर कई, जॾहिं त तक़रीब जो ख़ासि महिमान ख़ादिम उस्ताद पेटियल अॻवान मोहतरम इंतज़ार हुसैन शिलगिरी, तक़रीब जे मुख्य महिमान डॉक्टर आबिदा गांगरो साहिबा जन हुआ। तक़रीब में महिमान ख़ुसूसी लतीफ़ जो पारखू डॉक्टर शेर मेराणी, मशहूर कानूनदान ऐं शाइर मोहतरम AB लाशारी साहब, सिंध फेसबुक फ्रेंड्स जो सरवाण, सिंध में रज़ाकारियत खे फ़रोग़ ॾींदड़ शख़्सियत डॉक्टर अहमद सूमरो साहब ऐं 17 किताब तरतीब ॾींदड़ जाखोड़ी शख़्सियत मोहतरम शाहिद अबड़ो उर्फ़ सूफ़ अबड़ो ऐं सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾियण लाइ पहिरीं उघाड़े हैदराबाद ताईं मार्च कंदड़ साथी परगणी खां कई आयल मोहतरम हसन सूफ़ाणी ऐं शिकारपुर खां कई आयल अगूणो मरकज़ी सदर मेरान टीचर्स एसोसिएशन मोहतरम मोहम्मद कासिम पठान, जॾहिं त तक़रीब जे मौक़े ते क़ुरान मजीद जी तिलावत उस्ताद आशिक़ हुसैन वधोजन कई। समूरियूं ॿोलियूं पंहिंजूं आहिनि, पर सिंधी ॿोली मिठड़ी ॿोली आहे। हिन जूं केतिरियूं ख़ासियतूं आहिनि। सेमिनार में आयल महिमाननि खे बहार फाउंडेशन जे जनरल सेक्रेटरी मंज़ूर अहमद महिमान खे भलीकार कयो ऐं मोहम्मद सचल वधो, चेयरमैन बहार फाउंडेशन प्रोग्राम जे मक़सदनि बाबति आगाह कयो ऐं ॿोलीअ खे दरपेश मसइलनि जी निशानदही कई, जॾहिं त पहिरियों भेरो मशहूर मारूफ़ उस्ताद ऐं पेटे अलफ़ अॻवान कराची मोहतरमा मैडम अनीता ख़ान मादरी ॿोलीअ बाबति सेमिनार तक़रीब जी कंपे